खबर शामिल कई पिया कंडियारो में रिपोर्ट जमील अहमद सरगानी जी। कंडियारो लग सिंध प्रेस क्लब मोहब्बत देरो पहुंची फरमान अली सामटियो वल्द मोहम्मद मिठल सामटियो ऐं ज़ोया सोलंगी वल्द मोहम्मद मालूक सोलंगी ॻोठ जमाल खान सोलंगी तालको कंडियारो एहतजाज कंदे चयो त असां पसंद जो परणो खैरपुर जी अदालत में कयो आहे पर वारिस जान जा दुश्मन थी विया आहिनि। ज़ोया सोलंगी ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजी मर्ज़ी सां घरां 3 कपिड़नि में निकिरी फरमान अली सां निकाह कयो आहे जंहिंजे करे असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हिन वधीक ॿुधायो त छा मसलो आहे तव्हां मसलो इहो आहे त मां फरमान सां निकाह कयो पंहिंजे राज़ ख़ुशीअ मां घरां मां राज़ ख़ुशीअ मां निकिती आहियां। माण्हू मुंहिंजे घरां वठी चवंदा त ज़ोरी थी आहे अगवा करे मूंखे अगवा कयो निकाह कयो मां खैरपुर ज़िले में कोरट में कयो। तव्हां कंहिं भॼायो त न आहे या अगवा त न आहे कयो? मूंखे न कंहिं भॼायो न मुंहिंजे अगवा कयो। मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां ईअं 3 कपिड़नि मां आहियां न कुझु मुल्कियत कुझु बि न आहिनि खणी आई। मां पंहिंजी ज़िंदगी फ़ैसिलो मां ख़ुदि करे थी सघां।